सिंधीअ में चवणी आहे त रत राणो आहे। जेकॾहिं कंहिंजे बि जिस्म में रत घुर्बल मिक़दार में न हुजे त उहो नरगो सुस्त साणो ऐं कमज़ोर थी वेंदो आहे, पर उन सां उनखे ॿिया मसइला बि थी सघनि था। इन सां गॾु मिलावट वारी खाध खुराक ऐं ॿियनि सबबनि जे करे अॼुकल्ह जोड़नि जे सूर ऐं हॾा कमज़ोर थियण जा मसइला बि आम थी विया आहिनि, जेकी बि नौजवान तोड़े सिहतमंद माण्हूअ खे हिकु हंधि वेहारण ते मजबूर करे छॾनि था। इन्हनि ॿिन्ही वॾनि मसइलनि जे लाइ असां हिकु खुराक आंदी आहे जंहिंखे कहिड़े बि नमूने इस्तेमालु कजे, पर हर रोज़ खाइण जी आदत ज़रूर अख़्तियार कजे त जिस्म मां रत जी खोट ख़तम थी वेंदी ऐं हॾा बि मज़बूत थी वेंदा। उहा खुराक आहे ख़ुश्क आलू बुखारा। ख़ुश्क आलू बुखारनि खे आम खुराक सम्झियो वेंदो आहे, पर जेकॾहिं इन मेवे खे पंहिंजी खुराक में इस्तेमालु कजे त इहो तमामु बहितरीन साबित थींदो। ख़ुश्क आलू बुखारनि में आयरन, पोटाशियम, विटामिन ऐं फाइबर मौजूदु आहिनि, जंहिंजे करे उहे न रुगो रत ऐं हॾनि जी मज़बूती पर सिहत जे ॿियनि फ़ाइदनि वारा पिणु आहिनि। जेकॾहिं कंहिं जूं बि हॾियूं एतिरियूं कमज़ोर आहिनि जो उन्हनि खे हॾियुनि जे ठिड़कण जो आवाज़ बि अचे थो, त उन्हनि माण्हुनि खे ख़ुश्क आलू बुखारनि जा कुझु दाणा वॾा फ़ाइदेमंद साबित थींदा। शर्त इहो आहे त उन्हनि खे रोज़ इस्तेमालु कयो वञे। उन्हनि में मौजूदु विटामिन के, कैल्शियम ऐं फास्फोरस हॾनि जे भुरण वारी बीमारीअ खे ख़तम करे उन्हनि खे मज़बूत कंदा आहिनि। इन सां गॾु उन्हनि जो रोज़ाना इस्तेमालु थोरे ई अरसे में रत जी खोट जे मसइले खे ख़तम करे छॾे थो। रत जी खोट जो शिकार माण्हुनि खे ख़ुश्क आलू बुखारनि जो जूस इस्तेमालु करणु घुर्जे, जेको उन्हनि जो अहिड़ो मसइलो तकिड़े हल कंदो। खाधे खां पोइ ख़ुश्क आलू बुखारा खाइण सां मेटाबॉलिज़म निज़ाम तेज़ थींदो आहे ऐं फाइबर जे करे कब्ज़ीअ जी शिकायत बि ख़तम थिए थी, जेका पिणु वॾनि मसइलनि जो सबबु बणिबी आहे।